के अहम ख़बर ॾींदा हलूं, अपडेट कंदा हलूं। इन अहम ख़बर जे हवाले सां त ब्रिगेडियर हारिस नवाज़ चयो आहे त परॾेहनि जे हवाले सां हुनजो इहो चवणु आहे त 1 नवंबर ते सभिनी परॾेहनि खे नेकाली ॾिनी वेंदी। हुन इहो बि चयो आहे त जेके परॾेही जेलनि में आहिनि उन्हनि ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वेंदी। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ चयो आहे त परॾेहनि खे नेकाली ॾियण जो सिलसिलो जारी आहे। इन हवाले सां हुनजो इहो बि चवणु आहे त कंहिं बि मुल्क में परॾेहनि खे इजाज़त न आहे त उहे गैर क़ानूनी तौर तरसनि। अवां ॿुधायूं पिया हुनजो इहो बि चवणु आहे त 1 नवंबर ताईं उन्हनि खे नेकाली ॾिनी वेंदी। अहम ख़बर नाज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। सिंध जे निगरान हुकूमत तरफ़ां 1 नवंबर खां पोइ गैर क़ानूनी परॾेहनि खे नेकाली ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। इन हवाले सां अवां ॿुधायूं पिया निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे 1 नवंबर ते नाज़ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हुनजो चवणु आहे त सभिनी गैर क़ानूनी खे नेकाली ॾिनी वेंदी। अपडेट करे रहिया आहियूं त सिंध जे निगरान हुकूमत तरफ़ां 1 नवंबर खां पोइ गैर क़ानूनी परॾेहनि खे नेकाली ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। इन हवाले सां अव्हांखे ॿुधायूं पिया त निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ प्रेस कॉन्फ्रेंस बि कई आहे, जंहिंमें उनजो इहो चवणु आहे त 1 नवंबर खां पोइ गैर क़ानूनी परॾेहनि खे संदन मुल्क वापसि कयो वेंदो। हुन चयो त दुनिया जे कंहिं बि मुल्क में कंहिंखे बि गैर क़ानूनी तौर आबाद थियण जी इजाज़त न आहे। गैर क़ानूनी कारोबार ख़िलाफ़ क्रैक डाउन कयो पियो वञे। स्मगलिंग ख़िलाफ़ बि कार्रवायूं थी रहियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। अपडेट कंदा हलूं इन अहम ख़बर जे हवाले सां त सिंध जे निगरान हुकूमत तरफ़ां 1 नवंबर खां पोइ गैर क़ानूनी परॾेहनि खे नेकाली ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। जी बशीर, अपडेट कजो इन हवाले सां। निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ कराची प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त गैर क़ानूनी परॾेहनि खे ॾिनल जेका मोहलत आहे उहा ख़तम थी रही आहे। हुनजो चवणु हुयो त बाक़ी 10 ॾींहं रहिजी विया आहिनि। हर मुल्क में को बि परॾेही वीज़ा खां सवाइ नथो रही सघे। हुन चयो त 1 नवंबर खां परॾेहनि ख़िलाफ़ कार्रवाई जेका उहा शुरू कई वेंदी। कराचीअ में डिप्टी कमिश्नर पुलिस नादरा जे ऑफिसरनि जूं टीमूं ठाहियूं वयूं आहिनि जेकी कार्रवायूं कंदियूं। हुन चयो त हिकु दफ़ो फ़ैसिलो थी वियो आहे, हाणे उन ते अमल करायो वेंदो। जिन वटि पैसा न आहिनि उन्हनि खे बसुनि में विहारे अफ़गान मोकिलियो वेंदो। हुन चयो त इंडियन शहरनि खे वाघा रस्ते हिंदुस्तान हवाले कयो वियो आहे। हुन चयो त 2022 में 500 ऐं 2 सालनि में 2600 परॾेही जेके आहिनि उहे वापसि कया विया आहिनि, जिन मां 1700 अफ़गानी आहिनि। जेलनि में 1200 अरिड़हं परॾेही क़ैद आहिनि। हुननि ख़िलाफ़ पूरे पाकिस्तान में कार्रवायूं जेके आहिनि उहे जारी आहिनि। निगरान वज़ीर जो पासो सूबाई वज़ीर हारिस नवाज़ वधीक चयो त शहर में मंशा जी सप्लाई में अफ़गानी जेके आहिनि उहे मुलविस आहिनि। रुगो अफ़गानी शहरी न पर सॼे मुल्क जे शहरनि ख़िलाफ़ जेका आहे गैर मुल्कनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हुन चयो त जंहिं वटि जेकॾहिं के काग़ज़ आहिनि त उहे बि नादरा वसीले चेक कराए वेंदा। उन मौक़े ते उमर सुम्हियो कानून वारो निगरान सूबाई वज़ीर हुन चयो त कानून मूजिबि कंहिंखे बि न छॾियो वेंदो। जेकी बि गैर क़ानूनी परॾेही तरसियल आहिनि उन्हनि खे वापसि मोकिलियो वेंदो ऐं सज़ाऊं बि ॾिनियूं वेंदियूं। जी ठीकु आहे।